पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो है त आईनी तरमीम न थी त हालतूं कंट्रोल मां ॿाहिरि निकिरी वेंदियूं। 25 अक्टूबर ताईं आईनी तरमीम मंज़ूर थियणु घुर्जे, पोइ आम्हूं साम्हूं वारी सूरतहाल थी सघे थी। पीपी मौत जी सज़ा ख़िलाफ़ आहे। आईनी अदालत जे मामले मां हथ न कढंदा। अदलिया जेको कयो तंहिंजी टाइमिंग ते ॻाल्हियूं छो न थी रहियूं आहिनि। हुकूमत तरफ़ां आईनी तरमीम लाइ मौलाना फज़लुर रहमान खे राज़ी करण जूं कोशिशूं तेज़। मुस्लिम लीग नून ऐं पीपी वफ़द जूं मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ातूं। इरफान सिद्दीकी जो चवणु आहे त मौलाना फज़लुर रहमान आईनी अदालत क़ाइम करण ते राज़ी थी वियो आहे। का बि आईनी तरमीम मौलाना फज़लुर रहमान जी हिमायत खां सवाइ न आंदी वेंदी। सुप्रीम कोर्ट तरफ़ां आर्टिकल 63A जी तशरीह बाबति ॿुधणी कंदड़ बेंच ते एतिराज़ रद्द। तहरीक इंसाफ़ जे वकील खे धमकियूं ॾियण ते अदालत मां निकाली। बैरिस्टर अली ज़फ़र जी पीटीआई बानी सां मुलाक़ात कराइण जो हुकुम। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे जो आहे त पंहिंजी बेइज़ती कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। हू पाकिस्तान तोड़ींदड़नि न पर ठाहींदड़नि मां आहिनि। छा माज़ी में सिनाटी जे बुनियाद ते बेंच क़ाइमु थींदी रही आहे? जजनि सां बदइख़लाक़ीअ जूं ॻाल्हियूं हाणे आम थी वियूं आहिनि। छा इदारनि खे अहिड़े नमूने धमकियूं ॾेई हलाए वेंदो? संदसि ॾोह आहे त हमेशह बर्दाश्त जो मुज़ाहिरो कयो। जजनि जी चूंड पाण नथी करे सघिजे। अदालत में बयान न पर दरख़्वास्तूं ॿुधाई वेंदियूं आहिनि। बयान भरिसां वारी इमारत पार्लियामेंट में वञी ॾिनो वञे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जो चवणु आहे त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। पीटीआई बानीअ खे आजिज़ी सिखी अल्लाह खां माफ़ी वठणु घुर्जे। पीटीआई बानी चवंदो हुयो त नवाज़ शरीफ़ खे ॻिचीअ में रसो विझी वज़ीर आज़म हाउस मां ॿाहिरि कढंदो। साकिब निसार जी ऑडियो अॼु बि वटसि मौजूदु आहे, जंहिं में चवे थो त नवाज़ शरीफ़ खे कढी पीटीआई बानीअ खे आंदो वेंदो। अडियाला जेल में वेठल शख़्स ॿुधाए त केपी लाइ छा कयो वियो आहे। 1 अरब वण हाउसिंग स्कीम ऐं ॿियूं स्कीमूं किथे आहिनि? खेनि कमु करणु ॾिनो वञे हा त मुल्की हालतूं मुख़्तलिफ़ हुजनि हा। कॾहिं 2.5 त कॾहिं वरी 3 सालनि खां पोइ खेनि फारिग़ कयो वियो। हू 4 क़दम अॻिते वधण खां पोइ 8 क़दम पोइ ते हलिया वेंदा आहिनि। 75 सालनि खां पोइ बि माण्हुनि जो वॾो अंग पंहिंजे घरनि खां वांझियल आहे। मुल्की नाणो पंहिंजे माण्हुनि ते ई ख़र्च कयो वेंदो। उमरकोट वाक़े में मुलविस माण्हुनि खे सज़ा जो फ़ैसिलो अदालत कंदी। जेकॾहिं को इदारो मुलविस हूंदो त सिंध सरकार कार्रवाई कंदी। सिंध सरकार दवा खे नज़रअंदाज़ करे केस जी पोराई कई। वाक़ मुकमल तौर ते शफ़ाफ़ जांच कई वई आहे। आइन तब्दील करण खां सवाइ NFC एवार्ड मां कटौती मुमकिन नाहे। कराची खे बिजली मिले या न मिले, इस्लामाबाद वारनि खे का बि ॻणती नाहे। वॾो वज़ीर मीरपुर ख़ास में अदालत खां मथ भरो। क़त्ल कयल डॉक्टर शानवाज़ कुंभर जे क़त्ल केस में अॻ भराई। कफ़न दफ़न में रंडक विझण ऐं लाश साण जे केस में 18 जवाबदार। 7 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। सिंध टीवी नेटवर्क जी 20वीं सालगिरह जी तक़रीबुनि जो सिलसिलो जारी। नवाबशाह, कंबर, खैरपुर समेत सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में तक़रीबूं। शाइरनि जे सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह ते सालगिरह तक़रीब। सूफ़ी राग जी महफ़िल। सूफ़ी रागिन तरफ़ां सुरनि ज़रिए सिंध टीवी नेटवर्क खे भेटा। ईरान जे इसराइल ते मिसाइल हमलनि खां पोइ विच ओभर में छिकताण। इसराइल ते ईरानी हमलनि जे नतीजे में 8 ॼणा भाॼी विया। केतिरा ई माण्हू ज़ख़्मी। गॾियल क़ौमुनि सलामती काउंसिल जो हंगामी इजलास तलब। पासदारान इनक़लाब इसराइल ते हमले खे हमास सरबराह इस्माइल हानिया ऐं हिज़्बुल्लाह जी सेक्रेटरी जनरल हसन नसरुल्लाह जी शहादत जो बदिलो करार ॾेई छॾियो। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनेई जो चवणु आहे त ईरान ताक़त जो ॿियो नालो आहे। इसराइल ईरान सां टकराव खां पासो करे नओं हमलो वधीक तकलीफ़ ॾींदड़ हूंदो। ईरान इसराइल ते हमलो करे वॾी ग़लती कई। क़ीमत चुकाइणी पवंदी। इसराइल गज़ा, ओलह किनारे, लबनान, यमन ऐं शाम में बुराई जे मर्कज़ ख़िलाफ़ जंग करे रहियो आहे। जेको इसराइल ते हमलो कंदो जवाबी कार्रवाई कंदासीं। अमेरिका इसराइल जी दिफ़ाई कोशिशुनि जी हिमायत कई आहे। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू। शिकारपुर भरिसां अगवा खिपरो वेझो ॻोठ बाखिरीजीअ में नारी क़तल। पुलिस सलमा दर्स जो पिणु ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल करे छॾियो।
शिकारपुर भरिसां अगवा थियल शदाद कोटवासी मुगवी अब्दुल खालिक मक्सी बाज़ियाब। इलाइक़े में 55 लख रुपया भंग भरण जा चोबोल। मुगवीअ जे घर पहुचण ते वारसनि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई। कश्मीर ज़िले में अमन क़ाइम न थी सघियो। वधीक 4 ॼणा अगवा। तंगवाणी मां डेरा मुराद जमाली वासी 2 नौजवान अगवा। इरफान हीरुद्दीन बुगटीअ जे वारसनि सां धाड़ेलनि जो फ़ोन ते राब्तो। 2 करोड़ रुपया भंग तलब। अब्दुल गफ़ार ऐं अहमदीन ॻोल्हा बावजूद पतो न पइजी सघियो। पुलिस मुगवी नौजवाननि जी ॻोल्हा शुरू करे छॾी। बने आकिल जे कचे वारे इलाइक़े मां 2 नौजवान बाज़ियाब। पुलिस तरफ़ां मुकेश ऐं मुनीर नाले नौजवान खे मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब करण जी दावा। पीसीबी बाबर आज़म जी कप्तानी तां इस्तीफ़ा जी मंज़ूरी ॾेई छॾी। बाबर आज़म जी इस्तीफ़ा खां पोइ मोहम्मद रिज़वान वनडे टीम जी कप्तानी लाइ मज़बूत उम्मीदवार। पीसीबी जो चवणु आहे त बाबर आज़म बैटिंग ते ध्यानु ॾियण लाइ कप्तानी तां इस्तीफ़ा ॾिनी आहे। सिलेक्शन कमेटी मुस्तक़बिल जी हिकमत अमली नई कप्तान सां गॾिजी ठाहींदी।